साहब जदो या रसूल अल्लाह काते गुज पान फरमायो अच जाए मां मोहम्मद हौज़े कौसर ते बीठो बयान शो करण खां अॻु में तव्हांखे अपील आहे त जेकॾहिं असांजे चैनल यूट्यूब चैनल ॿुधण जो ऑफिशियल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन दॿायो जीअं असांजी हर नईं ईंदड़ वीडियो तव्हां ते पहुचे सघे। जज़ाकल्लाह सही कीअं सुञाणींदो पान फरमाए मुंहिंजी उम्मत में अल्लाह अहिड़ी निशानी रखी आहे ॿियनि में न पंज वक्त नमाज़ पढ़ण जे करे मुझे उम्मत जा चेहरा ईअं चमकंदा जीअं चोॾींहं जो चंड थो चमके। नथा चओ सुभान अल्लाह। अज फैज़ी को साउंड भी एड़ो तो हले जो मां समझा ठुल ते आवाज हो। हां शाबाश यार अल्लाह बरकत करे। हाने सिखियो हाले नथा चओ सुभान अल्लाह। हां ओ दोस्तों मदीने जे मीर आमिना जे लाले इमामुल अंबिया फरमायो जे उते न हुजा त अच जाए जाते मुंहिंजी उम्मत जा अमल तुरंदा। साईं उते बीठो हूंदुसि नबी से फरमायो अल्लाह मुंहिंजे जी पारत अथई अल्लाह मुंहिंजे जी पारत। साईं जे उते बि नज़र न अचो ओ मीर सनराय जे ॻोठ जा मुसलमानो मुंहिंजे से फरमायो अच जाए मां मोहम्मद पुलसरा ते बीठो हूंदुसि। एरे मुने न तोरे से एरे ओ सादा एरे निसने पाड़ा साईं उठनी त मुंड में जो चंदे हेने उन्हें सदा कयो बुजुर्ग ईंद आलमन जी ज़ियारत थी दी आलमन की इज्जत न कुरान जे करे मिली अचो बेशक आजा न था जो सुभान अल्लाह। जागो जागो साहब अबा अबा पुल सलात वारका सनी तरारका तिखी जागो था न वारका सनी तरारका तिखी 1500 साल जो पंध मोली साहब बरो जन में वाइज करे नाराज न थी जो मोराना सनावला जतो ही बुधाइंदो आ जे बोय तो इदवी ऐं जे मोली साहब एडा त कूड़ नानो इते कजी माउ पुजंदी वार का सनी तरार का तिखी 1500 साल जो पंध। जागो ओ मुसलमानो साईं फरमाओ ते बीठो